गुज़री विया आहिनि। का चुरपुरी न आहे थी? उन मुजरिम जो नालो ॿुधां चाहे तो सां नाइंसाफ़ी कई आहे। पोइ खान साईं पंहिंजे इंसाफ़ जे तराज़ूअ खे मज़बूती सां पकड़जो। जेकॾहिं अॼु मुंहिंजो भाउ अकबर मूंसां गॾु हुजे हा न त तव्हांखे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया। वो तसां पाणे मुल्क में टाकोड़ा विझी ॾींदासीं। छोकिरी वारो मामलो कीअं आहे ऐं हू केरु आहे? मां सम्झां थो हू धोखो कंदा। मुंहिंजे भाउ खे मारियो अथनि। हाणे हिकु ज़ुल्म जो हिनजो हिसाब वठो। असां तव्हां सां गॾु आहियूं, भले जान हली वञे। असद खान तूं बेफ़िक्र थी वञ, मिठल सही थो चए। त हू ज़ालिम हिन मज़लूम खे मारे छॾिना। जेकॾहिं हू मरी भी पियो त असांखे कहिड़ो नुक़सान? अब जो भी मुसीबत आए निभाएंगे। क्या ये फैसला हमारे लिए सही रहेगा? ये तुंहिंजो मसलो न, ये मुंहिंजो मसलो आहे। मूंखे रिज़ल्ट खपे। मां तोखे 2 ॾींहंनि जी मोहलत थो ॾियां। मान खान सोचे वठ। ही जबर ऐं ज़ुल्म आख़िर ॾाढनि जे ॾे में कॾहिं ख़त्म थींदो? सिंधी ड्रामा सीरियल ॾाढनि जो ॾेह ॾिसण न विसारींदा सिर्फ़ लाला फयाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल ते हर सूमर जे ॾींहुं शाम जो 6 वॻे।